सेवण मां के ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सॼे मुल्क पाकिस्तान जी तालका सेवण में भी 2024 जी इलेक्शन जूं तैयारियूं शुरू आहिनि, जॾहिं त PS 77 ते बीठल उम्मीदवार पंहिंजी वर्क शुरू करे छॾी आहे। PS 77 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बीठल उम्मीदवार सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला जामशर जो सदर अॻूणो MP सैयद आसिफ अली शाह, अॻूणो MNA सरदार सिकंदर अली रापोटो, सैयद हसनैन अली शाह ऐं मोहम्मद सलीम बाजारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका सेवण जे अॻुवाननि ऐं पीपल्स पार्टी जे कारकुननि सां गॾु वॾियुनि गाॾियुनि जे काफ़िले सां यूनियन काउंसिल चन्ना जे ॻोठ लाल बख्श जतोई में पहुता। ॻोठ लाल बख्श जतोई में सैयद मुराद अली शाह जे पहुचण ते वॾेरो मुमताज़ अली जतोई, नज़र मोहम्मद जतोई ऐं ॻोठ लाल बख्श जतोई जी जतोई बिरादरी दोलनि ऐं शरनाइनि सां साथियुनि जो ऐं संदनि सां आयल महिमाननि जो दोल शरनाइनि सां शानदार इस्तक़बाल कयो ऐं साईं जे मथां गुलनि जी वर्खा पिणु कई। हिन तक़रीब में आयल पीपल्स पार्टी जे अॻुवाननि खे ऐं महिमाननि खे वॾेरे मुमताज़ अली जतोई ऐं जतोई बिरादरी तरफ़ां सिंध जी सक़ाफ़त, अजरक ऐं टोपियूं पारायूं वयूं।